ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 10 अध्याय जे 2 भाग में ॾिठो हो त भगत प्रहलाद ऐं भगवान नृसिंह जे विच में कचहरी थिए थी। जंहिं संवाद में प्रहलाद भगत चवनि था त हे वेंकटनाथ, जेके भी जीव हिन धरती ते आहिनि तिन सभिनी ते कृपा करे, सभिनी ते दया करे उन्हनि खे वेंकट में जाइ ॾियो। तंहिं ते भगवान चवनि था त इहो मुमकिन न आहे, छो त सभिनी जीवन के वेंकट में वञण जी इच्छा ही न आहे। पोइ मां उन्हनि जी इच्छा जे विरोध कीअं वञी सघां थो। सबई चयो जय श्री कृष्णा। तंहिं बाद भगवान भक्त प्रहलाद जो राज तिलक कनि था ऐं उन्हनि खे सिंहासन ते विहारीनि था। सबई चयो जय श्री हरि। अॼु पाण उन ही कथा खे वधीक अॻिते जारी कंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 10 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आहियूं। भक्त प्रहलाद जे राज तिलक थियण बाद ब्रह्मा जी ऐं ॿियनि सभिनी देवताउनि गॾिजी नृसिंह भगवान खे नमस्कार ऐं स्तुति करे वेनती कई त हे कृपा निदान, तव्हां चङो कयो जो अधर्मी हिरणाकश्यप खे मारे दया करे मुंहिंजो वर बि क़ाइमु रखियो। इहा ॻाल्हि ॿुधी नृसिंह भगवान चयो त हे ब्रह्मा, अॻिते कंहिं बि दैत खे अहिड़ो सख़्तु वर न ॾियो, छो त नाग खे अमृत पीआरणु न घुरिजे। ईअं चई नृसिंह भगवान उतां खां अंतर्ध्यान थी वियो। प्रहलाद पोइ ब्रह्मा ऐं ॿियनि देवताउनि ऐं शुक्राचार्य पंहिंजे गुरुअ जी विधि अनुसार पूजा करे सभिनी देवताउनि खे रवानो कयो ऐं पाण 8 ही पेर हरिअ जे चरणनि जो ध्यानु रखी धर्म ऐं प्रजा पालना सां राज करणु लॻो। उन जे राज में देवता, रखेश्वर, गौ ब्रह्मण, संत ऐं महात्माऊं आनंद सां रही परमेश्वर जो भॼन ऐं सुमरण करणु लॻा। को बि जीव दुखी न हो। एतिरी कथा ॿुधाए नारद मुनि चयो त हे युधिष्ठिर, तो जो हिरणाकश्यप ऐं प्रहलाद जे विच में दुश्मनीअ जो हाल मूं खां पुछियो सो मूं तोखे ॿुधायो आहे। उहे हिरणाकश्यप ऐं हिरण्यकश्यप ॿई भाइर ॿिए जनम में रावण ऐं कुंभकर्ण थिया ऐं 3 जनम में शिशुपाल ऐं दंतवक्त्र थी। जॾहिं श्री कृष्ण जे हथां मारिजी विया तॾहिं वेंकट में वञी साॻियां द्वारपाल जय ऐं विजय थिया। जेको परमेश्वर जी कथा ऐं लीला ॿुधे थो सो कर्मनि जे फांसीअ खां छुटी थो वञे ऐं ख्वाब में बि यमदूतनि खे नथो ॾिसे। सबई चयो जय श्री कृष्णा। हे युधिष्ठिर, तूं वॾो भाग्यवान ऐं अॻे जन्म जो तपस्वी ऐं धर्मात्मा आहीं। ॾिस त जंहिं परमेश्वर जे चरणनि जो ध्यानु ब्रह्मा, महादेव ऐं ॿिया देवताऊं 8 ही पेर पंहिंजे हृदय में रखी हिन जी आज्ञा मञीनि था ऐं वॾा वॾा जोगेश्वर, रखेश्वर ऐं मुनेश्वर उन जो दर्शन ध्यान में बि नथा पाहिनि, उहो ही श्री कृष्ण भगवान टिनी लोकनि जो नाथ तोखे पंहिंजो भक्त सम्झी तुंहिंजी आज्ञा में बीठो आहे। उन सबब करे भगवान भक्त वत्सल जे नाले सां दुनिया में मशहूर थियो आहे। हिकिड़े भेरे श्री महादेव बि उन श्याम सुंदर जे ध्यान सां पुर नाले दैत खे मारियो हो। उन ॾींहं खां शिव जी त्रिपुरार नाले सां कोठिजे थो। एतिरी कथा ॿुधी राजा युधिष्ठिर चयो त हे मुनिनाथ, कृपा करे उहा कथा बि वर्णन करियो। श्री नारद जी चयो त हिकिड़े समय देवताउनि दैतनि खां लड़ाईअ में खटियो।
तॾहिं सभु दैत ब्रह्मा जी जी आज्ञा सां मई नाम दानव जी शरण में विया। उन दैतनि खे पंहिंजी माया ऐं इंद्रजाल जे मंत्र सां 3 किला चांदी, सोन ऐं लोह जा विमाननि वांगुरु अहिड़ा जोड़े ॾिना जो उहे 3 आकाश में कॾहिं ॾिठा थे त कॾहिं ग़ाइब थे थी विया। जॾहिं दैतनि जो राजा पुर नाले घणनि दैतनि खे साण खणी देवताउनि सां लड़ाई करण वास्ते चढ़ियो, तॾहिं इंद्र ऐं ॿियनि देवताउनि साम्हूं थी पंहिंजा पंहिंजा हथियार दैतनि खे हंया। जॾहिं देवताउनि जा हथियार उन्हनि किलनि में लॻी भॼी पिया, तॾहिं दैतनि पंहिंजनि हथियारनि सां देवताउनि खे भॼाए छॾियो। जॾहिं दैतनि 3 लोक खटे उन्हनि किलनि में पिनाहगीर आदमियुनि ऐं देवताउनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारण ऐं दुख ॾियण लॻा, तॾहिं सभिनी देवताउनि श्री महादेव जी शरण में वञी खेसि मदद घुरी। श्री महादेव जी देवताउनि जो मददगार थी दैतनि खे लड़ाईअ में मारण लॻो। तॾहिं मई दानव पंहिंजी माया सां उन किले में हिकु कुंड अमृत जो ठाहे छॾियो। जिन दैतनि खे महादेव जी मारे केरायो थे, तिन खे उन दानव खणी अमृत जे कुंड में थे विधो, जंहिं करे उहे वरी जीअरा थी अची श्री महादेव जीअ सां विढ़ण लॻा। जॾहिं अहिड़ी तरह सां केतिरा ॾींहं श्री महादेव जी दैतनि सां लड़ी उन्हनि खे मारींदो रहियो, पर हू अमृत कुंड जे प्रताप सां न घटिया। तॾहिं दैतनि जी इहा हालत ॾिसी श्री महादेव जी पंहिंजो धनुष बाण खणी ज़मीन ते फिटो कयो ऐं नारायण जी जो ध्यानु करण लॻो। श्री श्याम सुंदर दीन दयाल महादेव जी खे उदास ॾिसी ब्रह्मा खे गाबो ऐं पाण खे गऊ बणाए उन कुंड ते अमृत पीअण वास्ते विया। जीअं ई उन्हनि कुंड में मोह ते विधो, तीअं ई कंहिं नगेबान दैत ॾिसी वरितो ऐं ॿिए दैत खे चयो त ही गऊ अमृत थी पीए, सो हिन खे मारणु घुरिजे। तंहिं ते ॿिए दैत चयो त ही गाबो ऐं गऊ तमामु सुहिणा आहिनि, पीअण ॾींहुं केतिरो पीअंदा। जॾहिं श्री नारायण जी पंहिंजी गऊ रूपी सुंदरता ई ॾेखारे निगेबान दैतनि खे मोहे हिकिड़े पल में सभु अमृत उन कुंड जो पी अंतर्ध्यान थी विया, तॾहिं दैत अमृत कुंड सुकल ॾिसी मई नाम दानव वटि वञी रोअण लॻा। मई दानव जंहिं कुंड जे सुकी वञण जो हाल ॿुधो, तॾहिं दैतनि खे चयो त ए भाई, कोई जीव पाण परमेश्वर थी नथो सघे जो परमेश्वर जो हुकुम टारे सघे। ईअं चई श्री महादेव वटि वञी उनखे धीरज ॾेई हिकिड़ो रथ ऐं धनुष बाण ॾेई चयो त हाणे अमृत वारो कुंड दैतनि जो सुकी वियो आहे, तव्हां हिन रथ ते चढ़ी हिन धनुष बाण सां लड़ाई करियो त तव्हांजी जीत थींदी। इहा ॻाल्हि ॿुधी श्री महादेव जी ॾाढो ख़ुशि थी श्री नारायण जीअ खे नमस्कार करे वेनती कई त हे दीन दयाल, तव्हांजी कृपा खां सवाइ मूं खां की बि थी नथे सघियो। जहिड़ी तरह देवताउनि जी हमेशह रखिया कंदा आया आहियो, अहिड़ी तरह अॼु मूं ते बि कृपा करे मदद कई अथव। जॾहिं धनुष बाण ॾेई श्री श्याम सुंदर वेंकट ॾांहुं पधारियो, तॾहिं श्री महादेव जी उन धनुष ते हिकु तीर रखी छोड़ियो त उहे माया वारा 3 किला पुर नाले राजा ऐं ॿियनि दैतनि समेत जली खाक थी विया। अहिड़ी तरह श्री श्याम सुंदर जी दया सां श्री महादेव जी फतेह हासिल कई। इंद्र ऐं ॿिया देवताऊं बि पंहिंजो राज पाए ख़ुशि थिया। हे युधिष्ठिर, अहिड़ो प्रताप श्री कृष्ण भॻवान जो आहे। इहा महिमा श्री श्याम सुंदर जी ॿुधी राजा युधिष्ठिर पाण खे धन्य ॼातो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, श्री नारायण जी पंहिंजनि भक्तनि जी ज़रूरु रखिया कंदो आहे ऐं पंहिंजी माया सां तरह तरह जूं लीलाऊं करे थो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7हें स्कंद जो 9हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।